बलगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। नबूवत इनके घर की है, विलायत इनके घर की है, इमामत इनके घर की है, शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ, शफाअत इनके घर की है। बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। हमदई सलात खान बाद काबिल तकरीम मेहमान जी वकार उस्ताद उलमा खतीब आले सुन्नत हरदल अजीज बिरादरम साईं मौलवी बदरुद्दीन सुरयो कादरी नूरी दामत बरकातुल आलिया, स्टेज पे बैठल अजीज वकार उलमा इकराम वफाद इकराम मौजूद मेहमानों ने गिरामी है, मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों, जी तव्हांखे मालूम आहे असांजे इलाके जी दुनिया बिरादरी असांजे प्यारे भाउ अदा ज़ुबैर अहमद चुनीअ जी निगरानी में क़यादत में अॼु पूरी बाबरकत प्रोग्राम मल्हायो। सुभाणे ॾींहं जो मुंहिंजी तारीख़ ॾिनल हुई ख़ैरात जी वॾी मानी हुई। ये रात ॾींहं न पियो चाहियां, मुंहिंजो बग्गी शरीफ़ जो प्रोग्राम करे वापसी कंदासीं। दोस्तों राधा ज़ुबैर अहमद वरी दरगाह जो साहबा मिस्कीनपुर शरीफ असां सभु गॾारियल सोने सखी क़िबला सैयदी व मुर्शदी पीर सैयद अब्दुल्ला शाह जीलानी कादरी दामत रहमतुल्लाह अलैह जे निगाह करम सां प्रोग्राम हली रहियो आहे। उन निस्बत खे मद्दे नज़र रखंदे मूं न कई वञणो आहे, टाइम मुख़्तसर आहे। अल्लाह साईं जन प्रोग्राम कयो आहे उन्हनि जी मोहबत महिनत असां तव्हांजी हाज़िरी बारगाह हुसैन में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आयत करीमा जा कलिमात तिलावत कयां, उन्हनि जो तर्जुमो बाद में थो कयां, अॻ में उन जो शान नुज़ूल बयान कयां तव्हांजो झटपट में तव्हांखे मुंहिंजो सॼो मौज़ू सम्झ में अचे। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइयों, हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां बाद तकरीबन 550 साल इन खुदा जी सरज़मीन ते न को रसूल हुयो, न को रहबर रहनुमा हुयो, जिनके करे माण्हू शुरूआत आज़ाद ख्याल थी विया। घर घर जो नओ खुदा ठाहे रही रहा, के सिज जा पुजारी के चंड जा पुजारी थी विया, के तारनि जी पूजा करण लगा, के हथ जूं मूर्तियूं ठाहे उन्हनि खे खुदा तस्लीम करण लगा, पत्थरनि खे सजदा करण लगा। घर घर जो नओ खुदा ठाहे रही रहा। अहिड़ो दौर हो जो माण्हू ज़िंदा ज़िंदा पंहिंजूं न्याणियूं खड्डा खोली उन्हनि में पूरींदा हुआ। मुंहिंजा प्यारा, न ख़ैरत रही, न हया, न अदब शर्म रहियो, न माउ पीउ जी सुञाण
सुञाण पर ही न मुंहिंजा प्यारा असालत करामत जो एहसास रहियो न पाड़े वारनि जो एहसास रहियो न खाइण ईंदो न पीअण ईंदो ज़मानो जाहिलियत जो कत्लो हारत जो ज़मानो हुयो फ़ख्र वॾाईअ जो दौर हो अहिड़े दौर में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे इस्लाह जे लाइ पंहिंजो प्यारो आख़िरी नबी पंहिंजो प्यारो महबूब हिन सरज़मीन ते मोकिलियो अल्लाह जा महबूब आया जीअं जो दुनिया जे तख़्ते ते आया उर्दू जे आशिक़ फरमायो मुश्किल थे रास्ते आसान हो गए मुश्किल थे रास्ते आसान हो गए दुश्मन भी देख कर हैरान हो गए दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह से कहे मोहब्बत सामने आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जा महबूब मक्के पाक जी सरज़मीन ते आया नबूवत जे ऐलान करण खां अॻु मुजाहिदी दोस्तों जेके साईं 40 साल गुज़ारिया उहे बि अहिड़ा गुज़ारिया अहिड़े मोहब्बत सां अदलो इंसाफ़ सां गुज़ारियो जो जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदा हुआ त मक्के जा हेॾा हेॾा ॿार मुहम्मद अमीन जा नारा हणी रसूलुल्लाह जो इस्तग़फ़ार सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह जॾहिं नबूवत जो ऐलान फरमायो या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ऐ इंसानो अचो मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां अल्लाह जो आख़िरी पैगंबर आहियां मां अचण जे लिहाज़ सां बाद में आहियां पर पैदाश जे लिहाज़ सां मां सॼी काइनात खां अॻु जो आहियां बेटा इजाज़त फरमाए सांभर जा सिंगार अदा ॾिठे अॻु हुआ न का कुल फयकून हुई न का ॿी पचार न की सिज हो न की चंड हो न हुई तो ही जी तवार तॾहिं मोहब्बत सां निहार लई लतीफ़ जे सुभान मां पैदाश जे लिहाज़ सां हर शइ खां गॾु आहियां अचण जे लिहाज़ सां मां बाद आयो आहियां मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हबीब दावत पेश कई ऐं दुनिया वारो ऐं इंसानो मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां अव्हां जे लाइ सचो दीन खणी आयो आहियां मां अल्लाह जो पाक कलाम खणी आयो आहियां मां तव्हां जे लाइ सुठा दर्स खणी आयो आहियां हे सिज चंड तव्हांजा ख़ुदा न आहिनि हे सितारा तव्हांजा ख़ुदा न आहिनि हे मूर्तियूं पत्थर तव्हांजा ख़ुदा न आहिनि पाए ख़ुदा न आहे अचो तव्हांखे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलायां जेको अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जेको आलमीन जो रब जंहिंजे लाइ सारी हम्द आहे यो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द जेके ज़मीन और आसमान वारा याद कनि था जिनकी तस्बीह हम्द आसमान ज़मीन वारा बयान कनि था मुझे सोने भिटाई घोट फरमायो मुझे हबीब दावत ॾिनी त चओ अल्लाह हिकिड़ो बीमाई मवार मसां पई पुकार अखर मिणो हिकिड़ो सल्लल्लाहु अलैहि
मौला काल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत खुदा पाक के जन्नत जो मालिक बनाए चाहिए तव्हांजे जन्नत जो सामन मां रसूलुल्लाह बणजी तो पवा अचो ईमान आयो हल्लो हल्लो रे मोमिन बेड़ो प्यार है मेरे हलायल मारो मिठो मगन आहे हल्लो हल्लो बेड़ो प्यार आहे मेरे हलायल मारो मिठो मगन सुभान अल्लाह या सलात नथा पढ़ंदो साईं चवंदो आहे त कने लाड़ सुभान अल्लाह जमा मुखे सुभान अल्लाह गड्डी चलायो मुझे बाबू बकरी में दावता हल्लो हल्लो रे मोमिन बेड़ो चार आहे बेड़े हलाए मारो मुकद्दर में लिखियो हुयो मुझे महबूब जे दरबार में ईंदा वया झुकंदा वया सुनो अबू बकर आयो सिद्दीक़ अकबर बनजी वयो उमर आयो फारूक आजम बनजी वयो उस्मान आयो गनी बनजी वयो अली आयो हैदर कर्रार बनजी वयो मुजाहिद दोस्तों असा जो कामिल मुर्शिद सोनो सैयद अब्दुल कादिर जीलानी आयो त मुजाहिद दोस्तों बुजुर्गो पीर जो पीर बनजी वयो हज़रत साईं अली हजवेरी आयो दादा बनजी वयो ख्वाजा मोइन आयो गरीब नवाज बनजी वयो मुजाहिद दोस्तों बुजुर्गो जेके जेके ईंदा वया सोनो साईं कंबर वारो जवान आयो मुजाहिद दोस्तों मोहम्मदी दरिया फैज़ जा दरिया पटी पया ये अल्लाह वारा कंजा कंजा नाला खरा जेके ईंदा वया मुझे हबीब जे फैज़ जा दरिया पाईंदा वया उन्हनि जा बेड़ा पार थींदा वया चवंदा वया त इल्म अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के ज़र्रों को हमदो से सुरैया कर दिया खुद लथे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया जेड़ा केड़ा मुझे महबूब जो मोहम्मदी फैज़ जो पलटू थी पयो जेड़ा केड़ा मुझा प्यारा दोस्तों दुनिया आ गई क्या सुन तो हिंदुस्तानी नारा लगा ऐ सब चवन लगा तो सारे जग में जान सारे जग में जान जन सार जीरा मोहम्मद अजीरो असा बेड़ा पार जीरा सारे जग में जान सारे जग में जान जन सार जीरा मोहम्मद अजीरो बेड़ा पार जीरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह कजो शम्स तारा बती छाए बिजली मोहम्मद मिठे थी अना तेज कजली ओ जवा चैन तरफल जवा चैन तरफल से चमकार
अत अचीरो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सकाय मोहम्मद सल्लल्लाहु सिंध हिंद जा आश के चवन असांजे नाल जो अजीम बुजुर्ग शाइर जंहिंजो पंहिंजे हिन जमात में सिर्फ़ हिकिड़ो मुरीद वेठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रहमतुल्लाह ताला सुभान अल्लाह किथां कोन सिर्फ़ ॿुधो चवण लॻा दर्द मदाहूं कयमो दोस्त कर दिया सुभान अल्लाह है दर्द मदाहूं कयमो दोस्त कर दिया आसपास जियर जान बना मिली अत जाए कबर दिया लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दरा गया लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दरा गया ही जनादो जानी रहे तुझी नजर दे आस ही जनादो जानी रहे तुझी नजर जे आस पास ज़ईफ़ हिन दे लसदी कज ज़मानत मुश्किल सदे मीदान में ज़ईफ़ हिन दे लसदी कज ज़मानत मुश्किल सदे मीदान में फुलो कारे पारक जा अच जा हशर दे आस है दर्द मदा हूँ कई दोस्त दर्द आसपास जियर जान बना मिली अच जान कबर दे अच जाए कबर जे आस पास सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुजादी दोस्तों बुजुर्गो हाने मुझे हबीब जा गुलाम पान में गिरजी वेठा सलाह के मदा सुभान अल्लाह ये अज आयूं की अगे ए फैज की बरकत रहमत की हिदायत राह रास खैर हया अदब शर्म सुनार ये सब करम नवाज रसूलुल्लाह की जात सुभान अल्लाह बेशक अगे ये न होसी जी अज आयूं हाणे पान खाली न वियो हली मारू वरण जा थोड़ा लाइन तन मारू जम्या मरू आहिनो हरो फखरो आहिनो हरे फखरो केड़ा गया तन मारू जम्या मरू आहिनो हरे फखरो साईं देश को केड़ बोलो आ तो बोलो काया ले उठवारो उठ काया ले उठवारो उठ काया ले घोड़े वालो घोड़ो काया ले के में डुंगो आ के में बकरो आ सोन चांदी जरो आ
मंजरो पेश करिया साईं खे अर्ज़ कयूं था त मिला असां लाइक़ न हुआसीं असां केतिरो वॾा कर्म करे छॾिया हाणे असां वटि ॿियो कुझु कोन असीं पाण ग़रीब आहियूं सोना पर हार सारो असां तव्हांजे लाइ उठ वारे उठ हूंदो आहे घोड़े वारे घोड़ो हूंदो आहे बकर डुगो सोनो दरो खणी आया आहियूं सोना जो कुझु आहे तुंहिंजे पेश कया असांजा हे नज़राना क़बूल कर असां ते तो थोरा करे छॾिया असांखे दो रंग लाइ आमना जे लाल हसन मीर हुसैन जे नाना साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तरसो तरसो मां पंहिंजे रब खां पुछां आवाज़ नज़राना वठां या न वठां अल्लाह जे महबूब कयो मुंहिंजा पाक रब हे मुंहिंजा मुरीद मुंहिंजा उम्मती चवनि था असांजा महबूब तुंहिंजे दर तां रब रमान मिलियो रमज़ान मिलियो क़ुर मिलियो नमाज़ूं मिलियूं हज ज़कात अदब हया शर्म एहसास सुञाणप तुंहिंजे दर तां मिलियो असांखे कुझु न ईंदो हो अॼु असां में जो कुझु बहारी आहे सोना तुंहिंजी निगाह करम आहे तुंहिंजी महिरबानी आहे तुंहिंजी महिनत आहे असां हे नज़राना खणी आया आहियूं खणी जी एवज़ क़बूल फरमा ज़ाहिरा अल्लाह पाक फरमायो सोना सब के हर गज नहीं छड़ियो आ कौसर जो तो के मालिक बनायो आ मुझा सोना कमी काने तू रहमतुल लिल आलमीन नहीं बेटा का फरमाइंदो आ के जोड़े जोड़ जहान जी अदद ने जोड़ी आई खामद खास खुद के मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिट्टो चायाई अन मौला का अंत महबूबी ये उताई कोई नखीद नाई बई सराओ सैयद थे मुझा महबूब सब के हर गंज नहीं छड़वा वो पान सामी तो वटका कमीला इन्हनि जा नज़राना कई उठ आंदो आ कई गोर आंदो आ कई घोड़ो आंदो आ कई डुंगो बकर आंदो आ सोना इन्हनि खां न वठे पान ग़रीब न वठे हाँ व अम्मा साइल फला असां तुंहिंजे दर जो हिकिड़ो उसूल बनायो आहे तुंहिंजे दर लाइ ख़ाली न वञी असां चवंदा आहियूं क्यों आके रो रहा है मोहम्मद के शहर में देखो काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में क्यों आके रो रहा है क्यों तुझे दरवाजे ते हाने इन्हनि खे खाली न मोकला छा चो ला असअलुकुम अलैहि अजरा इल्ला अल मवद्दत फिल क़ुर्बा सुभान अल्लाह मुझा बाबू के जो माल खाए वञो उठ खाए वञो घोड़ो खाए वञो डुंगो बकर खाए वञो सोन जेवर खणी वञो मूंखे ज़रूरत न आहे अल्लाह तव्हांखे बचे ॾे ख़ुदा तव्हांजे रिज़्क़नि में बरकत फरमाए पर जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजा गुण मुंहिंजा थोरा यादि मुंहिंजे दर तां तव्हांखे सभु कुझु मिलियो आहे गुण यादि आहिनि त मां तव्हां खां ॿियो कुझु नथो घुरां छा थो घुरां इल्ला अल मवद्दत फिल क़ुर्बा मां तव्हां खां पंहिंजे आल बैत जी मोहब्बत घुरी थो वठां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब
मोहब्बत घुरी वरती अहल बैत केरल असल चार चार बाकी जेके भी जीलानी गीलानी राशिदी लकियानी रिजवी हैं मुजादी दोस्तों बुजुर्गों ये सब ताबे हैं चेंज सुभान अल्लाह जो जेको साईं जो घरानो हुआ वो ताबे आ असल जेको अहल बैत आ जन जी मोहब्बत मदीने जे साईं घुरी वरती आ से चारन पेरी नंबर ते मौला अली शेर खुदा सुभान अल्लाह मुख्तसर तारीफ अपना तो ईमान अली है सुभान अल्लाह दुनिया माने न माने अपना तो ईमान अली है या रसूल अल्लाह हक चार यार या दम दस्तरा कायरा अम्मा खातून जन्नत नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का तीन नंबर ते चौथे नंबर ते इमाम हसन इमाम हुसैन जिनकी दावत अदा जुबैर अहमद वारन अदा से इमाम कासिम वारन अवां के नीत अचो वे छिला छिवे हो हलंदो जिक्र हुसैनी सुभान अल्लाह कुल वे छिला छिवे हो वसंदो कर हुसैनी ई काबो शुक्र हुसैनी कुल भेजड़ा चिवे ओ वसंदो कर हुसैनी महबूब के बचन कहीं थे नकस लगी आ महबूब के बचन कहीं थे नकस लगी आ से छोन बनाएगा जन्नत छप्पर हुसैनी कुल भेजड़ा चिवे हो वसंदो कर हुसैनी कुल भेजड़ा चिवे हो वसंदो कर हुसैनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहल बैत की मोहब्बत घुरी ऐ वरी वमम्मा तरा हुब्बे आले मोहम्मद मात मुमिना सुभान अल्लाह जेको शरीफ हुकुम अहल बैत की इज्जत जो मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह असां के हिंद सिंध में सभी बुजुर्ग अहल बैत की इज्जत किया सुभान अल्लाह हिन वक्त 15वीं सदी से हले खुदा ना खास्ता अपने इलाके में अगर धाड़ लगे के रोके दो ए भली हुजे किनी हो पर जे सैयद सदाए तक छड़े था सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सैयद सदाए तक में बाबा साईं साईं दुआ करे सुभान अल्लाह बेशक अहल बैत जी मोहब्बत इज्जत सिंध में तो सुभान अल्लाह इमाम आली मकाम फरमाते संदर कहा या मदीने वापस छड़ो हलियो वनो या यजीद सां मुज़ाकरात करायो या मुखे छड़ियो त मां ही मुल्क छड़े वनो साथ नाल नज़ीब कोई केदा हलबो फरमायो सिंध हलंदासी सुभान अल्लाह सिंध हलंदासी जिंदगी दे नाने जा आशिक सुभान अल्लाह पर असांजे सिंध में भी अगर सैयद ज़ात जो कहीं सही माना में
अदब कयो आहे उहो पीर साईं बशर साहब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभिनी अदब कयो आहे सभु अदब आहिनि पर जेको अदब साईं बशर वारे साईं रहमतुल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब अहल बैत जी मोहब्बत घुरी फरमायो मम्मात अल्लाह हुब्बे आल मोहम्मद मात मुमिना जेको शख्स अहल बैत सां मोहब्बत कंदो सच्ची शरई मोहब्बत कंदो गुज़ारे वेंदो उन जो ख़ात्मो अल्लाह साईं कलमे ते फरमाईंदो सुभान अल्लाह वमम्मात अल्लाह हुब्बे आल मोहम्मद मात शहीद जेको मुझे अहल बैत सां मोहब्बत कंदे गुज़ारे वेंदो क़यामत ॾींहुं शहीदनि सां गॾु हूंदो सुभान अल्लाह हुब्बे आल मोहम्मद मां मग़फ़ूरा जेको मुझे अहल बैत सां मोहब्बत में गुज़ारे वेंदो ख़ुदा उन जा गुनाह माफ़ कंदो अहल बैत असर चार जीअं जब दोस्तनि कुझु मौज़ू ॿुधंदा आहिनि उन हिसाब सां ये आख़िरी ॻाल्हि उन खां पोइ करबला जो बयान मुबाहिर वारो बयान कुरान शरीफ में मौजूद आहे असांजा इलाइक़े वासी नायाब उलमा किराम शेख मौलाना बदरुद्दीन साहब या उलमा किराम बयान कंदा रहंदा दोस्तनि जो असां तव्हांजे ज़बानी ॿुधूं मुझे प्यारे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट नजरान जा ईसाई आया नजरान जा ईसाई साईं असां बहस कयूं ईसा अलैहिस्सलाम जे मामले ते त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु मदीने जे साईं फरमायो न इहो कुफ्री अक़ीदो आहे सही अक़ीदो इहो आहे त अल्लाह जो पैगंबर ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो मानू खुदा जो रसूल है सोने महबूब माकूल तरीके से उनके समझायो लेकिन वो बाज न आया साईं के चैलेंज करने लगा मुझे महबूब फरमायो हाणे हीअं था कयूं सुभाणे फिलानी मैदान में तव्हां भी अचो पंहिंजा ॿार बच्चा वठी अचो मां बि अचां थो मां बि पंहिंजा ॿार बच्चा वठी थो अचां पोइ उते दुआ घुरंदासीं कहिड़ी अल्लाह पाक जिनजो अक़ीदो सही आहे ईसा अलैहिस्सलाम जे मामले में उहो ज़मीन ते रहे ॿियो जेको फ़िरक़ो आहे उहो जेको जिनजो अक़ीदो ग़लति आहे नज़रियो ग़लति आहे उहो ज़मीन में धसिजी वञे ज़मीन हुनखे ॻेहे वञे इहा दुआ घुरंदासीं मुंहिंजा अली दोस्तो ईसाई राज़ी थी विया ठीकु आहे सुभाणे तव्हां बि अचो असां बि अचूं था सुबुह थी विया मुंहिंजे महबूब फजर जी नमाज़ पढ़ाई फजर खां बाद फरमायूं सलमान जी मुंहिंजा फरमायूं 4 काठियूं खन फिलाने मैदान में लगाए मथां चादर ओढ़ाए त असां ऐं मुंहिंजा ॿार बच्चा असां उन छांव में थी पिया सुभान अल्लाह उन खां बाद अल्लाह सिंधे महबूब फरमायो है दरे करार जी मुंहिंजा आका वञो सैयदा फातिमा ज़हरा खे वठी अचो पर्दो कराए इमाम हसन हुसैन खे वठी आ इमाम हुसैन हसन हुसैन नंढड़ा शहज़ादा साईं वठी आयो आहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे विहारे पान पे वेठा पोइ हिकु चादर मुबारक मथां ओढ़े फरमायूं अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती मुंहिंजा मौला आहे मुंहिंजो अहल बैत सुभान अल्लाह इन्हनि जी तोखे पार था मां भी इन्हनि सां मोहबत थो कयां करीम रब तव्हां भी इन्हनि सां मोहबत कयो पर जेको भी इन्हनि सां सच्ची मोहबत करे ऐं अल्लाह उन्हनि जा बेड़ा पार सुभान अल्लाह या दुआ घुरी ज़ाहिरा बाबर या दुआ घुरी मौला पंहिंजो घरानो हे असां पंज पाक वञूं था असांजो घर अल्लाह जा महबूब ऊचा सिद्धे हथ में इमाम हसन साईं जो हथ
खादे हाथ में इमाम हुसैन सैयद था अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा महबूब के पुछा वाले थी ऐ हजरत सैयदना अली मुर्तजा रज़ियल्लाहु तआला अन्हु अम्मा सैयदा फातिमा ज़हरा के पुछा वालन था अने जने काफिलो रवानो छो बेटा साहब को फरमाया त वहां जब बहाजी लोड हुई वहां जो काफिलो कितु आयो काफिलो जी तरह मुतारी तोड़ सिगारियां सैयद जे तरहम जा कोड हाय लख रहे पैलोड चिजातन जतन दी काफिलो हलो मदीने जी किचन मां जने गुजर लगो छतर ते गरीब मजम दरवाजे खां और मर्द सब है नूरानी काफिले के लिसन से सुभान अल्लाह सब क्या चलन सुभान अल्लाह आला हजरत अजीमुल मर्तबत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान पादरी बरेलवी रहमतुल्लाह अलैह कसीदो फरमायो कि तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है नूर तेरा सब सुभान अल्लाह मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दूना तेरा दे डाल सदका इतिहास कहा रूहानी तौर पर पूरे नूरानी काफिले के निशान बाबा मैं अलीशा मुझे प्यारा अकीदत पेश कई के कोई मिसल न मेरे जानी जी रब कसमा हमराए दी चढ़ती जवानी जी हजरत बाबा से सुल्तान मोहम्मद बाबू फरमाया जो चढ़ चलो चढ़ चना तू कर रोशनाई तारे तेरे जिक्र करे दे तेरे दिहा साढ़े सज अंधेरा अंधेरा सुभान अल्लाह नूरानी काफिले जो आशिक इस्तिक़बाल मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो है बारो जज़बानी आनी छोरी छड़ छमरे छोरी छड़ केवल अब्दुल गफूर हमायूं शरीफ सुभान अल्लाह फरमाया जब मेरा महबूब बाहर आया वो तुझे जुल्फ जे बंद कमंदर विदा हित हैरान हजारे मगर दो सुभान अल्लाह कई मस्त थिया मजजूब बना
निकाब मजा से नरवन उची ख्वाब मजा ओ अच्छी दर्श दे बाब मजा दर पाना हदा ने माना रुगो आशकन इस्तकबाल के नूर काफिर रब बचा फरमाए अल्लाह की फरमाया यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन मुझा माबूदा मुझे तुझी सुम्ह जो कसम हकीम जो कसम इन्नका लमिनल मुरसलीन तू मुरसलन में जो आई मुझे महबूब जे हुस्न जो कसम खया रब हजरत क़िबला साईं पीर सैयद साईं गुलाम जीलानी साहब रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो सुन सब तोते खत्म मुझा सुना तू जो कसम सुन सब सुना तू जो कसम तो तेरो जो कोने निठम मुके रब जो कसम सुना सब तोते खत्म मुझा सुना तू जो कसम अल्लाह से फरमाए वक़्तुहा तुझे चेहरे जो सजा तुझे जुल्फन जो कसम तुझे जुल्फन जो कसम ला अमरो का तुझी जवानी जो कसम ला उक़सिमु बिहारल बलद तुझे शहर कसम वल असर तुझे ज़माने जो कसम हाय वली आशिक तर्जुमो पान फरमा दो जे यार नूरानी काफिर और मैदान ले निकलो उन दी छाओ हिकमा चमन तुझी अखरन जो वडा मर्दम थे रब थई मारे वडा मर्दम थे रब थई मारे हर जो कते रुंदे रंद नठम हर जो कते रुंदे रंद नठम सैदान हतले रब थई मारे सैदान हतले रब थई मारे अल्लाह जवाब मिला जिन्होंने मैदान में आया ईसाइयन की नजर पई काफिले थे वाह 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 जरे ईसाइयन की नजर पई आंख बंदे अची सर झुकी मथे न प्यार मुजादी दोस्तों बुजुर्गो उन नूर के दिखाऊं जो बुझ गई जिसके आगे सभी मशअली आला हसन करो मेरा जवारी रात मुझे महबूब करीम दे इस्तकबाल दे राज के हजारों मलाइका आया उन के हथ में नूरानी चिराग हा पर जरे साईं हिकड़ो पर्दो हटायो तो सब चिराग सामने बुझ गई जिसके आगे सभी मशअले शम्मा वो लेके आया हमारा नबी ईसाई सा मुहे जिया अखियों पूर जी वयूं मुझा प्यारा जुबानुन के ताला लगिया कोया मुरीद बीठा शागिर्द बीठा चवण लगा ओ असांजा मौलवियो छा थियो आके लॻियूं
गालियूं पे कयां अज तवां जो ज़बानूं बंदन अज तवां जा सर झुकी बयान छा थींदो आहे खे चवण लॻा ओ हिन दिल जी हिफ़ाज़त लाठी कयम पर वेचारी लुटजी वई अची अहिड़ा कह वार कयसि हिक हुक करे तूं बुटजी वई हाज़ कद्र हज़ार आया मगर विया ॾिसण सां हूं सवड़ी यक राह थी सभु चवण लॻा हीअ कीमे मां कुटजी साईं ॻाल्हि करण लॻा सोन असां वञी मुनाज़रे ताईं हथ कयो बसि असांखे पंहिंजे पाड़े में रहण ॾे असां हथ कयो हार मञी विया उन ॾियारे बि काफ़िरो पंतर पाक जो जेको सरदार घराणो आहे मदीने जो साईं बिनी जान जो सरदार त मौला अली शेर खुदा आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं हर भर अचण वारे वलीअ जो इमाम ऐं सरदार आहे सैयदा अम्मा खातून जन्नत सलाम अल्लाह अलैहा कुल जन्नती औरतुनि जी सरदार आहे हसन मीर हुसैन असां जन्नती जवाननि जा सरदार असा चौंदा बस नबूवत इनके घर की है विलायत भी इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सुभान अल्लाह करबला दोस्तों चलिए यजीद तख्त संभाले बनी उमैया जो दौर गुजरियो आहे उन में अहिड़ा बि बादशाह गुजरिया जेके अहल बैत सां हसद रखंदा उन्हनि में यजीद सरे खुद नबी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त बनु उमैया में जा हिकिड़ो शख्स ईंदो युकाल लहू यजीद जेके यजीद सॾियो वेंदो मुंहिंजे दीन में अहिड़ो सुराख कंदो जेको क़यामत ताईं बंदि न थींदो मुझे ऐं फरमायो बनु उमैया में जा हिकिड़ो शख्स ईंदो युकाल लहू यजीद जंहिंजो नालो यजीद हूंदो ऐं मुंहिंजी सुन्नतुनि खे मिटाईंदो मुंहिंजी सुन्नतुनि खे मिटाईंदो हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु ये ॻाल्हियूं ॿुधी हुयूं त पाण मदीने जे शहर में डोड़ंदा दुआ घुरंदा चवंदा बाज़ार वारो आमीन चओ मूंखे ख़ुदा सन सते कठ हजरी जी बादशाह मां अॻ में यजीद दोस्तों जॾहिं तख़्त ते वेठो तख़्त ते बीहंदे हुन जेके भी सदस्य नौजवान साथी हुआ जेके गॾु शराब पीअण वारा जुआम खेॾण वारा वॾनि औदनि तां रसूलुल्लाह जा असहाबी हटाए ताबई हटाए उन जायुनि ते नंढा नंढा नौजवान ओबाश छोकरा उन्हनि खे ओदा ॾिना हाणे काबिनेट अहिड़ी बादशाह अहिड़ो पाण में सलाह कयो त असांखे ख़तरो कंहिंखां तो सलाह या वही बीठी इमाम हुसैन का खतरो अब्दुल्ला बिन जुबैर का खतरो अब्दुल्ला बिन उमर का खतरो इन्हनि खे कहिड़े नमूने सां अच कढे पोइ मदीने जे गवर्नर खे यजीद लिखियो हज़रत इमाम हुसैन इन्हनि सभिनी खां मुंहिंजे लाइ बैत हज़रत इमाम अली मक़ाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने इमाम अलैहिस्सलाम जॾहिं इहो पैगाम ॿुधो पाण फरमायूं असां यज़ीद जी कॾहिं बि बैत न कंदासीं हू दीनी लिहाज़ सां सही न आहे शरई लिहाज़ सां सही न आहे
तो धमकी ॾिनई त मां मदीने ते चढ़ाई कंदुसि मुंहिंजे पाक इमाम इहो बर्दाश्त न कयो त मुंहिंजे करे मदीने में ख़ौफ़ थी मदीने वारे इन जे करे पाण इरादो कयो त मां मदीने खां निकिरी थो वञा मदीने खां ॿाहिरि वञा पोइ जेको थियो हुनखे मोड़ी ॾींदासीं छो त मदीनो मदीनो असां हकीम ने मुखे खड़ो चाक चीज से मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी दवा हितकान आ मुझे दर्दन जी दवा हितकान आ मुझे मदद तरफ से पुजाए अचो मुझे उम्मीद अल्लाह में आख मां मदीने दी भी दुसंदो बुधणी जेकी हिन साल माण्हू मदीने वञनि चन समूह जो बि नालो लिखाए अचो छो त हर हकीम मां गुलामी सदाई सैयद जी दिया उनके अंगन ते रही बुहारी दिया खैर मुई जो घुरो था अहा जेकॾी खैर मुई जो घुरो था अहा जेकॾी बस मदीने मुखे लगाए जो छो त हर हकीम मुखे खणो चाक चीज मदीनो घुमाए चो इमाम अली मकाम फैसलो फरमायो मदीने में न रहंदुसि मुझे करे मदीने में खोड़ जी थी मां नथो चाहियां मदीने पाक में का बेअदबी थी इन्ही जे करे पाण हिकिड़ो काफ़िलो तयारु कयूं ऐं मदीने शरीफ़ खां अलॻि थियण जो इरादो तयारु थी मुझे सुने महबूब जी पाक रोज़े ऐं असली ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी ॻाल्हि त नंढपण में मुझे सुने महबूब सभु कुझु ज़ाहिर करे छॾियो ॿुधाए छॾियो साईं ॿुधाए छॾियो पाण इमाम पाक इन्हनि राज़नि खे दिलि में रखी पाण मुझे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे आया अर्ज़ कयूं दुआ उन जी ज़रूरत हाणे आना करबल खे वसाइण कम मुंहिंजो सरनेज़े ते धर करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो तुंहिंजो वतन छॾियां पियो अॼु नाना लाता ज़मीन अल्लाह माना तुझे दीन तजल पर पाक नबी दरबार लुटा कम मुंहिंजो तू नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो मूं लए हुकुम रबी सो पूरो कंदासीं इंशाअल्लाह आरब रिझा कम मुंहिंजो इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो काफ़िलो तयारु कयो शम्स पाक न्याणी सैयदा सुगरा रज़ियल्लाहु ताला अन्हा बुखार में हुई तबियत नासाज़ हुई पर साईं उन्हनि खे छॾे जा पाण मके पाक आया शवाल के महीने में कुछ अरसो मके पाक में रहा उते कूफिन जा खत अचण शुरू थी कूफिन जेके खत लिखिया असां यज़ीद मां बेज़ार आहियूं शराबी कबाबिया
दीन इस्लाम जो निशान मिटाए रहियो आहे, सुन्नतुनि खे मिटाए रहियो आहे। असांजा मुर्शिद हुसैन तव्हां जल्दी अचो, असांजी रहबरी रहनुमाई कयो। पर इमाम पाक को बि ॾिठो त कूफे जा माण्हू बेवफ़ा माण्हू मुंहिंजे बाबा साईं सां कोन निभायो, इन जे करे पाण थोरो देरि कयो। तक़रीबन 12,000 किन रिवायतुनि में 40,000 खत, किन में 1200 खत अहिड़ियूं रिवायतूं आयूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पछाड़ी वारे खतनि में लिखियऊं त जे न ईंदे असां गुमराह थियासीं, हेॾे होॾे थिया त क़यामत जे ॾींहुं असीं रब वटि धाईंदासीं। त असां इमाम पाक खे अर्ज़ु रखियो, पर सुनो इमाम पाक न आयो। पिताई साहब तर्जुमो कयो आहे उन्हनि सॼनि खतनि जो। फरमाए जो कूफिन काग़ज़ लिखियो विछी विच अल्लाह, असीं ताबे तुंहिंजे तूं असांजो शाह, हे कर हेॾे आ त तख़्त ताबे तुंहिंजे। हज़रत सैयदना इमाम अली मक़ाम मुझे मदीने जे साईं जे जलीलुल क़द्र असहाबनि खां मशवरो वरितो छा करणु खपे। हिननि अहिड़ा खत लिखिया आहिनि, अलाह जा वास्ता विधा छा कयूं। महबूब जे ग़ुलामनि हज़रत अब्दुल्ला बिन उमर वारनि साईं खे अर्ज़ु कयो त विला असांखे सभु ख़बर आहे, पर हाणे मसइलो इहो आहे त इहे कूफी इन्हनि में वफ़ा कान्हे का। जे तव्हां के अहिड़ा खत लिखिया आहिनि त तव्हां न वञो, सोना हीअं करियो, तव्हां पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो साईं मुस्लिम बिन अकील, नुमाइंदो करे मोकिलियो। उहे उते जा हालात ॾिसे वासे, उन खां बाद तव्हां वञिजो, इहो हुननि जे चकर में न अचिजो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इमाम अली मक़ाम ते इहा सलाह पसंदि आई ऐं पाण हज़रत मुस्लिम बिन अकील खे मोकिलियो। जॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील आया त साईं जा पंहिंजा फर्ज़ंद हुआ मोहम्मद इब्राहिम, उहे ॾाढो बाबा साईं सां प्यारु कंदा हुआ, बाबा जे बग़ैर न रहंदा हुआ, चुंबड़ी पिया बाबा असां बि हलंदासीं कूफे। प्यारा मुसलमान भाइरो ॿई शहज़ादा पंहिंजे बाबा साईं खे चवण लॻा, बाबा असांखे वरितो वञे। इमाम मुस्लिम बिन अकील पंहिंजे बचनि खे वरितो। किसो मुख़्तसर जे तफ़सील सां कंदासीं त हेॾियूं रातियूं गुज़री वेंदियूं। दोस्तो, इमाम मुस्लिम साईं पंहिंजा फर्ज़ंद वठी जंहिं वक़्त में कूफे में आया, कूफे जो माहौल तमामु बहितर हो। ॾिसंदे 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 पारां पर 30,000 जे लॻभॻि माण्हू थी विया। गले में कूचर में सोने हुसैन जा नारा ज़िक्र शुरू थी वियो। इमाम मुस्लिम साईं जे इमामत में कई जॻह में हज़ारों माण्हू मस्जिद में जाइ न मिले, ॿार रोड सभु भरिजी विया। यज़ीद खे ख़बर पई, इतला मिलियो त इमाम मुस्लिम साईं अची विया कूफे में, वॾो इनक़लाब अची वियो आहे, तुंहिंजे तख़्त खे ख़तरो आहे। उन इब्न ज़ियाद ज़ालिम गवर्नर खे कूफे जो गवर्नर बनायो, नौमान बिन बशीर खे हटायो जेको अहल बैत जो हुबदार हो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, उबैदुल्लाह बिन ज़ियाद ही जॾहिं कूफे जे अंदरि आयो, छत जे मथां चढ़ी थी जंहिंखे पंहिंजा बच्चा कुहाइणा, जंहिंखे पंहिंजा माल ज़ब्त कराइणा, जंहिंखे पंहिंजूं इज़तूं लुटाइणियूं आहिनि, सो इमाम मुस्लिम जो साथ ॾे। मां अॼु शाम ताईं ॾिसां त सभई फिरी वञो, वरन जेको मूंखे हुकुम थियो आहे उन हिसाब सां तव्हांजो ख़ैरु न आहे। घर तव्हांजा तबाह करे छॾींदुसि, तव्हांजा ॿार बच्चा लॾो तव्हांजो रुलाए छॾींदुसि। ए कूफी बुज़ुर्गनि जो आवाज़ ॿुधो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, त शाम जो मग़रिब जी निमाज़ में इमाम मुस्लिम जे पुठियां सिर्फ़ु काज़ी शौरे बीठो, बाक़ी सभु भॼी पट थिया। साईं सलाम मनायो, फरमायो दुनियाई धोरिया मिट मुंहिंजा न थिया,
मजी रखी देर मन में औखियो पई थी कारियां खुशबू पई सारियां उठना न होता कन में रोज गावतूं नारा हरण वारा सब घरनि जा दरवाजा बंद करे अंदर हलिया रहा अज रात जो इमाम मुस्लिम के को तरसाइण जे लाइ तैयार को मानी जी सलाह हरण जे लाइ तैयार न हो तुआ नाले हिकड़ी माई साहब आई रात जो टाइम आ इमाम मुस्लिम साईं हिते पियो माई साहब पुछो साईं केर आयो फरमायो मां आल बैत आहियां मां मुस्लिम जो नालो आ मां अज मूंखे को सलाह हरण वारो कोने को तरसाइण वारो कोने को वो माई साहब पंहिंजे पुट जे इंतजार में वेठी इमाम मुस्लिम साईं जो ये फरमायो त मुंहिंजा प्यारा माई आल बैत जी हुबदारा हुई मां मुस्लिम साईं खे अर्ज़ कई सुनो मुंहिंजो घर तुंहिंजे लाइ हाज़िर आहे तो जहिड़ो महिमान मूं वटि अचे गंद जनी जे गोद में पबोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी ओताक राजा झियायो रहियो अठई रात सुबुह वेंदई साजरी लूं लूं मद लतीफ़ चए कर इन्हनि जी तात हीअ जोगियुनि संदी तात ॿिए भेरे भाग मिलई जा आहिनि ओताकनि में तलके सारन और ॾह भेरा ॾींहं में पाण मथां उन घोर जे हिंगलोर त करम मिलंदई कौपड़ी दोस्तों इमाम मुस्लिम के मानी घर रात रहाई उनजो पुट आयो वो इब्न ज़ियाद जो मानू हो वही इब्न ज़ियाद के जिन इमाम मुस्लिम त हजी को असां के घर वेठो आ उन पंहिंजा सुपाही मोकिलिया तीर तलवारूं नेजा भाला खणी घर जे इर्दो गिर्द घेराव कयूं इमाम मुस्लिम साईं फरमायो को भी न बुढ़ड़ी माई जे घर के नुकसान न पहुंचाए मां ॿाहिरि अचां थो जेका जंग करणी आहे सो तव्हां मूं सां हूअं त कूफी बेवफ़ाओ तव्हां मुंहिंजो साथ छॾे ॾिनो पर मूंखां हिकिड़ी लफ़्ज़ थी वई आहे जो मां इमाम आली मक़ाम खे ख़त रवानो करे चुको आहियां अवां सां ही हाल कयो आहे सोने इमाम पाक सां गॾु नियाणियूं आहिनि नंढड़ा मासूम ॿार आहिनि साईं निकिरी पियो आहे मूंखे हज़रत इमाम आली मक़ाम जी सोच आहे ज़ालिमो हे ख़त लिखी असांखे घुराए अॼु तव्हां असांजो साथ छॾे विया आहियो चंद धमकियुनि में अची विया आहियो माल जे चक्कर में अची विया आहियो मुंहिंजो रब अव्हां खे ॾिसी रहियो आहे हिसाब किताब थींदो अलगरज हुननि हिकु न ॿुधी इमाम पाक के जंग जे लाइ ललकारियूं हज़रत इमाम मुस्लिम ॾिठो त जॾहिं हे हीअं था चाहिनि पाण पूरे ज़ोर ज़ौक़ बहादुरी सां उन्हनि जो मुक़ाबिलो कयूं हिकु ॼणे जवान कई उबैदुल्लाह जा यज़ीद जा सिपाही जहन्नम रसीद कया आख़िर परे खां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तीर तलवारुनि जी बारिश करे इमाम मुस्लिम साईं खे उन्हनि शहीद करे छॾियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन दोस्तो हाणे उबैदुल्लाह ज़ालिम इब्न ज़ियाद ज़ालिम जी दिलि अञा न भरी पुछा कयईं त मूं ॿुधो आहे त इमाम मुस्लिम सां गॾु उन जा ॿ नंढड़ा शहज़ादा बि आया आहिनि जंहिंजा नाला मोहम्मद इब्राहिम आहिनि जल्दी ॻोल्हे उन्हनि खे हथु कयो छॾणो न आहे कादी साहब जे घर हुआ शहज़ादा कादी साहब पंहिंजे पुट खे शायदि जो नालो असद हुयो चई त हीउ ज़ालिम मासूमनि खे कोन छॾींदो तूं हे बचड़ा वठी इराक़ीन वारे रस्ते खां हिकिड़ो काफ़िलो मदीने शरीफ़ वञे थो उन्हनि सां गिरारे छॾ छोकिरो उन ख़ासि परवाह कान कढी उते जो काफ़िलो निकिरी वियो धूड़ मिटी उॾामी पई त इहो काफ़िलो वञे पियो शहज़ादो टोड़ी टोड़ी
उन काफ़िले सां गॾिजी वञो इहे तव्हांखे मदीने पहुचाए छॾींदा हे परदेसी मुसाफ़िर इमाम मुस्लिम साईं जा यतीम बचड़ा डोड़ी डोड़ी विया मगर काफ़िलो गायब थी वियो सॼी राति हलिया लिखियूं जनीद तेरियूं लोह कलम में उन्हनि ओतिरियूं घड़ियूं भारण पियूं जिन कूफी जूं दावतूं खैर आया अॼु उहे कूफी सभु गद्दार थी विया बेवफ़ा बणिजी विया ऐ मुंहिंजी दर्द दी दिल रो न जियो चैनी नथा त पोइ छा कई का सदका गन्या पामुकम जियो पुॼी नथा त पोइ छा भई भार सॼी राति हली वरी शहर जे तरफ़ आया रस्तो नज़र न आयो हिकिड़ो खूह हो उनजे पासे में वॾो पुराणो वण हुयो खोखलो उन वण में ॿई भाइर ॿई शहज़ादा ॾिकी छुपी अची वेही रहिया ज़ालिम जे ज़ुल्म सुबुह थी हिकिड़ी माई साहिबा खूह तां पाणी भरण जे लाइ खूह जे पाणीअ जे परछाए में ॿिन्ही शहज़ादनि जा चेहरा चमकिया माई हेॾे होॾे जो निहारियो जॾहिं थी उन खोखले वण में ॿ शहज़ादा वेठा अचानक जो माई आई ॿई शहज़ादा सम्झण लॻा त माई असांखे इब्न ज़ियाद ज़ालिम जे हवाले कढी मासूम हथड़ा ॿधी चवण लॻा ओ माई किथे जी बि आई मुसलमान आई गैर मुसलमान आई जो बि आई खुदा जो वास्तो थी इब्न ज़ियाद खे न ॿुधाइजां उनजे ज़ालिम फौज खे न ॿुधाइजां उनजी ज़ालिम सिपाहियुनि खे न ॿुधाइजां असां हज़रत इमाम मुस्लिम जा यतीम बचड़ा आहियूं अॼु असांजो बाबो असां खां जुदा थी वियो आहे असां हिते अमन पनाह अची वेठा आहियूं माई साहिबा अर्ज़ करण लॻी शहज़ादो तव्हां घबरायो न जंहिं माईअ जे घर जी नौकरियाणी आहियां पाणी भरींदी आहियां सा वॾी अहल बैत जी हुबदारा माई आहे अचो त मां उन माई साहिब लाइ तव्हांखे वठी हलां उहा तव्हांखे संभालींदी पर कुदरत जो कानून माई अहल बैत सां मोहबत करण वारी हुई पर संदसि मुड़ुसु वरी अहल बैत जो मुखालिफ़ हो यज़ीद जो हेल पी हुयो माई ॿई शहज़ादा वठी जॾहिं हुन हुबदारा माई साहिबा वटि वठी आई माई साहिबा ॾाढी ख़ुशि थी इमामनि पाकनि खे गुस्ल कराई मुंहिंजा प्यारा शहज़ादनि खे कजल पाराई मथे में खणी ॾिया बंदई वाक बुज़ुर्ग मुबारक ठाहे ॿिन्ही खे मुंहिंजा प्यारा खाधा पीता खाराए चवे थी शहज़ादो तव्हां फिक्र न कयो पंहिंजे हुबदारनि जे घर में आयो तव्हांजे लाइ अमान आहे ॿई शहज़ादा बेफ़िक्रा थी सॼी राति जा थकावल मुंहिंजा बि दोस्तो हिकिड़े कमरे में सुम्ही पिया आधी राति आहे हिन माईअ जो घर वारो राति जो आयो जेको सॼो ॾींहुं हज़रत इमाम मुस्लिम जे बचड़नि खे ॻोल्हे ॻोल्हे सॼी राति थकिजी पियो आयो अची घर में सुम्ही पियो आधी राति जो टाइम आहे हज़रत साईं मोहम्मद ख्वाब ॾिठो छातो ख्वाब ॾिठे त हज़रत इमाम मुस्लिम असांजो बाबो मदीने जे साईं जे साम्हूं वेठा आहिनि अल्लाह जे महबूब फरमायो मुस्लिम तूं त आयो आहीं बचड़ा किथे छॾे आयो आहीं त हज़रत इमाम मुस्लिम अर्ज़ कयो नाना साईं मां अची वियो आहियां मुंहिंजा बचड़ा ॼाण अचण वारा आहिनि हज़रत मोहम्मद इब्राहिम खे उथारियो ओ अदा उथी ॻाल्हि पूरी थी वई आहे वारो अची वियो आहे किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता अदा महाने बाबा साईं के ख्वाब में ॾिठो आहे
मदीने जे साईं खे चयो थी त ॼाण मुंहिंजा शहज़ादा पाका ॿई जो रोई भाकुर पाए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बाबा बाबा करण लॻा हिन माई साहबा जो मुड़ुस बदबख्तू थियो पंहिंजी घरवारी खे चई केॾा बच्चा पिया रोअनि माई साहबा चयो ज़ालिम हे पारे में बचड़ा उहे पिया रोअनि पर हिन खे तसली न थी बत्ती ॿारे उन कमरे में जो आयो ॾिठाई इमाम मुस्लिम जा ॿई शहज़ादा ऊंधाई में ईअं पिया चमकनि जे चोॾहं जा चंड चमकंदा आहिनि भाकुर पाए शहज़ादा रोअनि पिया इन ज़ालिम ॿिन्ही शहज़ादनि जे ज़ुल्फ़नि मुबारकनि खां वठी घर खां ॿाहिरि आयो एसि ताईं सुबुह बि थी वई ॿिन्ही शहज़ादनि खे ॿाहिरि खणी आयो शहज़ादनि फरमायो ओ ज़ालिम ज़ालिम असीं विढ़ण न आया आहियूं जंहिंजो कलमो पढ़ो था उन महबूब जा बचड़ा आहियूं बाग़ रिसालत जा गुल आहियूं अम्मा ख़ातून जन्नत जे बाग़ जा गुल आहियूं ज़ालिम ही छा करे रहियो आहीं असां यतीम आहियूं असांजे नाने फरमायो जेको यतीम जे मथे ते हथ रखे जेतिरा वार हेठि ईंदा एतिरा जन्नत में दर्जात बुलंद थींदा ओ ज़ालिम तूं कंहिंजे ज़ुल्फ़नि खे झले रहियो आहीं कंहिंजा बचड़ा ॿाहिरि कढी क़त्ल करण जे इरादे सां ॿाहिरि आंदो अथई ज़ालिम कुझु कंहिंखे रहम कर काफ़िरनि खे बि ॿारनि ते रहम ईंदो आहे काफ़िरनि खे बि मासूमनि ते रहम ईंदो आहे पर ही बदबख्त दुनिया जे लालच में अची वियो बदबख्त पैसनि ॾोकड़नि जे लालच में अची वियो इमाम मुस्लिम साईं जा मासूम यतीम बचड़ा उन्हनि खे मुंहिंजा प्यारा गिरींदो रसीदींदो वञी नहर फुरात जे कंधीअ ते पहुतो वास्ता ॾियण लॻा शहज़ादा ओ ज़ालिम ख़ुदा तोखे जन्नत ॾींदो हे ज़ियाद ने ज़ियाद जा पैसा केतिरो खईंदे यज़ीद जी दौलत केतिरो खाईंदे अरे मदीने जे मीर जो कलमो पढ़ियो अथव बेहया बेशर्मो उन कलमे खे त सुञाणो उन्हनि नमाज़ुल सजदनि खे त सुञाणो अवां जे कलमे जो कहिड़ो एतबार मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो शहज़ादा रोईंदा रहिया हिन ज़ालिम खे चवंदा रहिया पर हिन खे ज़रो क़यास तरस न आयो ॿिन्ही शहज़ादनि खे वारे वारे सां हिन ज़ालिम लानती शहीद कयो ॿई शहज़ादा अल्लाह खे प्यारा थी विया ॿिन्ही जा लाशा खणी जॾहिं इब्ने ज़ियाद वटि आयो अल्लाह साईं बि बर वक़्त फ़ैसिलो फरमायो न ख़ुदा ही मिला न विसाले न सनम न इधर के रहे न उधर टुकड़े न दफन के रहे न कफन के रहे इब्ने ज़ियाद वटि जॾहिं आंदाई इब्ने ज़ियाद तो छा खणी आयो कि हज़रत इमाम मुस्लिम जा बचड़ा शहीद करे आयो आहियां इब्ने ज़ियाद चयो ज़ालिम असां तोखे थोड़ी चयो त शहीद करे अचिजां जिंदा खणी अची हा माण्हू छा चवंदा जिंदा आणी हा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह जो फ़ैसिलो जल्लाद खे इब्ने ज़ियाद चयो त हिन जा बि टुकड़ा टुकड़ा करे छॾियो जिन मासूमनि खे शहीद कयो आहे पोइ ज़ालिम पाक हुसैन कुरान शरीफ जी तिलावत में अल्लाह जी इबादत में आया इन इबादत में रात गुजारी आधी रात हुई मुझे पाक हुसैन बाहर आयो सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा भी बाहर आई पंहिंजे भाव जे निहारे मुरकण लगी इमाम पाक फरमायो थी अॼु मुरकण जी रात न आहे सुभाणी न मुंह में भी हैदर करार जो खून आ मां सैयदा फातिमा ज़हरा जो पाक खीर मुबारक पीतो आ मुंहिंजा भाउ फिक्र न कर तुंहिंजी भेण मदीने खां मके खां करबला साथ ॾिनो आहे हाणे बि फिक्र न कर मुंहिंजा पाक मुंहिंजा प्यारा भाउ दीन जे ख़ातिर जेको थियणो आहे सो कर गुज़र मां भेण तुंहिंजे साथ ॾियण जे लाइ वेठी आहियां सॼी रात जा ओॾा गुनाह इमाम पाक फरमायो अजी तू भी आराम कर मां भी आराम कर थोड़ी देर जे लाइ वो नमाज़ था पढ़ो सैयदा ज़ैनब आरामी थी त अम्मा ज़ैनब अजीब ख्वाब ॾिठो हेॾा सैयदना इमाम आली मकाम जो आली पिया त हज़रत सैयदा सकीना रज़ी अल्लाह तआला अन्हा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सीने ते मथो मुबारक रखी कि बाबा मां थोड़ी देर आराम कयो
मां बि अवां सां गॾु जागी आहियां त मुंहिंजे पाक इमाम जे अखियुनि में रुल्क वञो अॼु पण अखरनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां गोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संदीस कपड़ियल अॼु लोक ॾिठे ई न लहे मुझा जी दोस्तों बुजुर्गो तो सैयदा सकीना शहजादी अर्ज कयो बाबा मां को वडो अंगन त कोन कयो मां तव्हांखे पाणीअ जे लाइ परेशान कोन कयो मुझा बाबा मुंहं खां खाधो पीतो त कोन घुरियो मुझा बाबा बकरियूं अवांजे सीने जो आराम घुरियो मुझे पाक हुसैन फरमायो शहजादी तो गाल अहिड़ी कई जो मूंखे अचण वारी रात याद आई सुभाणे की रात ख़बर न आहे तुंहिंजो बाबो किथे हूंदो शहजादी सकीना किथे हूंदी ज़ालिम ख़ैमन खे बायूं ॾींदा शहजादी तुंहिंजे चादर खे बि बाहि लॻंदी तुम बाबा बाबा पे कंदिया बाबा किथे हूंदो तू किथे हूंदिया सुभाणे जोड़ टुटी पवंदा सुभाणे जुदाई थींदी मुंहिंजी प्यारी शहजादी तुंहिंजी ॻाल्हि ते मूंखे अचण वारी रात याद आई दोस्तों करबला में इमाम पाक हर तरह की कुर्बानी ॾिनियूं पंहिंजा बचड़ा कुर्बान कई हज़रत सैयदा सकीना रज़ी अल्लाह ताला शहजादी सैयदना अली असगर रज़ी अल्लाह ताला सब महीननि जो मासूम शहीद थी वियो जॾहिं सभु शहीद थी विया मुंहिंजे पाक इमाम हुसैन पंहिंजे चेल मुबारक ते ॿई हथ रखी फरमायो आए को मां हुसैन की मदद करण वारो आए को हुसैन जो साथ ॾियण वारो शहीद जी रहन हज़रत अब्बास अलमदार जे जसद मुबारक में आवाज आयो जी मुझा भाउ हुसैन जी अदा मदद कबिया बाहुल सां मुझा बाजू ज़ालिमन शहीद करे छड़िया ॿई बाजू शहीदन मुदादा हुसैन हाणे हिम्मत न हार जेको थींदो उनखे मोड़ ॾिजो मुदादा हुसैन सोने पाक इमाम सोचो सभई त मूंखां मोकिलाया मां बि त शहीदन खां मोकिलायो ज़मीन करबला पर फातिमा के फूल बिखरे ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीदन खां वारे वारे मोकिलाणी शुरू कई सोने इमाम अली अकबर खां मोकिलायूं दिल के पत्थर बधाऊं मुझा प्यारा हौसलो मजबूत कयो मोकिलाईंदे दोस्तों औलाद वारा आयो जिन ते हथ न रखो पुटन नियाणियुनि वारा आयो जिन ते हथ रखो हिकिड़ो पुराणो गुलारे थो वञे को बचड़ो एक्सीडेंट मौत हलियो थो वञे के ॾियारा टॾो था विछायूं के ॾियारा मुझा प्यारा दोस्तों पंहिंजा पड़ावा अचनि था चवनि था दिलासा ॾियनि था दा फिक्र न कर असां बि तोसां गॾु आहियूं तुंहिंजे ग़म में शरीक आहियूं लेकिन अॼु झोल वचन जो कुर्बान थियो पियो आहे अहिड़ो माण्हू कोन्हे जो खणी इमाम हुसैन सां अचणा खणी फातिहा पढ़े अहिड़ो माण्हू कोन्हे जो इमाम हुसैन खे दिलदारी ॾे तसल्ली ॾे पाक इमाम पत्थर दिल ते मथी सब्र ऐं इस्तक़ामत जा जबल बंदी शहीदन खां मोकिलाईंदे जॾहिं सोने सैयदना अली असगर शहज़ादे 6 महीननि जे शहज़ादे जे लाश मुबारक ते नज़र पई अखर में ज़ारो कटार नीर वही पिया हिकु दफ़ो ॿीहर हज़रत अली असगर खे खणी सीने लॻायो मथे निहारे पाण अर्ज़ कयूं मौला मुझे अली असगर
अस्कर जी ये उम्र जंग जी दकान हुई करबला चढ़ जी दकान हुई मौला दुनिया की तारीख में कई भी जंग में हेडे मासूम ने हिस्सो बोल वरतो मुझे इमाम अली असगर मुझे सोने अली असगर छह महीनन जो बचलो मौला त पीगन जे लुणन जी जिंदगी हुई ए अम्मा जे हथ में खेडण जी जिंदगी हुई मुझा मालिक साईं सोने अली असगर जी शहादत के सदके मुझे नाने जी उम्मत ने मासूम जा बेड़ा पार फरमाए साईं जारो लगा गोड़ा मान लगा मुझा दी दोस्तों मुदु मोटी दुनिया में अचने परा पाना वञो कोन आया साॻिया मोर मसगोरा आया परा पाना वञो कोन आया ये किनार मुकई मो किलाड़ी छॾे वतन करे घाट गणी अखियूं दर्दन भरियूं जग ॾिसण परा पाना वञो कोन इमाम अली मकाम करबला के मैदान में आया 113 तीर लगा 34 तलवारों 32 नए भाला इमाम अली मकाम के लगा जख्मी थी जने घोड़े का हेठ रखने लगा मुजादी दोस्तों बुजुर्गों तलवार बयान में करूं पर असल में उलमाए किराम फरमाइन था इमाम अली मकाम जो घोड़े का हेठ रखने जो सबब आजान जो आवाज जो आयो जुमे जो दिहाड़ो हो मुझे पाक हुसैन सोचो कि मां आजान थी वया जिंदगी में हिकड़ी भी नमाज कदा कोनी ये न थे जो मुझे आखिरी नमाज कदा थी वने पान तो कोई ते हटा शिमर नहीं जोयो इमाम पाक फरमायो शिमरा के करी बहादुर है तो अग में अची हा तो के हिसाब किताब न्या हा हाने हट परे मुझे अल्लाह की बारगाह में सजदे में सर रखन दे तो यार खे बुधाया तो मौला आखिरी नमाज में जड़ो हाना हुसैन के कदो छोड़ के आजाशक हजार आन सैयस जियारी कबूल पेशन असल आया आहादी बानी ये बंदी ये कंध कटारी कबूल पेशन इमाम अली मकाम का जो सर मुबारक कुर्बान कयो खबार भी यजीद जो हसद न थ्रेडो खैबर के बायू ननो जमे इमाम अली मकाम जी शहजादी सैयदा सकीना जे चादर के बाहे लगी जिन चादरन ते खैर मर्दन की नजर न पई करे कोई आजानो अज बाहर खुले आसमान के हेठा वेठो एकड़ी यजीदानी पानी जो गिलास खणी आई सैयदा ज़ैनब के पेश थी करे तो पानी पियो अम्मा ज़ैनब फरमायो ज़ालिमो हाने पानी छाड़ो आंदो आ खैर जा प्याला भरे अचो जॾहिं हज़रत अली असगर के पानी घुरियो तॾहिं तव्हां पानी न ॾिनो सैयदा सकीना के पानी न पियारियो हाने पानी ॾेखारे असांजे ज़ख़्मनि ते नूर न हारियो पर मुंहिंजा प्यारा घणे इसरार ते सैयदा ज़ैनब गिलास पानी जो वरितो सैयदा सकीना के ॾिनई सकीना तू असां में नंढड़ी ऐं पुट पानी पी नाना साईं जी ज़ुबान मुबारक मां ॿुधो आहे त नंढड़नि जो ख़्यालु रखो नंढड़नि ते शफ़क़त कयो तू असां में नंढड़ी आई अल्लाहु अकबर अहिड़ो हिसाब किताब थियो करबला में वरी नई करबला थी वई सैयदा सकीना पानी जो गिलास वरितो करबला में डोड़ी मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे भाउ सैयदना अली असगर जे नाश मुबारक के पासे में बैठी अर्ज कर लगी मुझा भा अदा अली असगर उठी मुझी पुफी ज़ैनब थी चवे त मदीने वारे साईं थियो आ त नंढड़नि ते रहम कयो नंढड़नि ते शफ़क़त कयो अदा अली असगर उठी पानी आयो आ अदा जल्दी पेड़ी तू उठ तो के पानी प्यारा न पो मां सकीना पानी पिया दोस्तों बाबा के याद करे बाबा उते अख लगी वही मोह उधारो थियो काफिलो हलियो तड़ तकड़ में खबर कान पई शहजादी मथे उठ ते वेठी आए या न जिते मारना वेठा उते आए या न मुझा प्यारा थोड़ो का
काफ़िलो अॻिते हलियो त जंहिं नेज़े ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सर मुबारक हो वो यज़ीद खूनी बिन यज़ीद खां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हथनि मां छॾाए वञी ज़मीन ते हेठि खुटी वियो ज़मीन जे अंदरि दाख़िल थी वियो ऐं यज़ीद कोशिशि कई मगर नेज़ो मुबारक ॿाहिरि न आयो त इमाम ज़ैनुल आबिदीन खां पुछा कयूं त तव्हांजो वालिद साहिबु शायदि हेॾे हलणु नथो चाहे से नेज़ो अॻिते नथो हले इमाम ज़ैनुल आबिदीन अर्ज़ु कयो पुफी ज़ैनब सभु मासूम गॾु आहिनि सभु मासूम आहिनि जॾहिं हिसाब लॻायो वियो ॾिठो वियो सैयदा सकीना मौजूद न हुई सैयदा ज़ैनब फरमायो ज़ैनुल आबिदीन जिते पानी वग़ैरह भरियऊं सैयदा सकीना उते नथी मुंहुं उंगारो हो मूं सम्झो त शायदि वापसि वेही रही आहे पर उते सुम्ही पई अखि लॻी वई शहज़ादी उते रहिजी वई आहे सैयदा ज़ैनब हज़रत सैयदना ज़ैनुल आबिदीन खे वठी उन मक़ाम ते आई आहे सुभान अल्लाह हिकु माई साहब आहे बुरके में बंदा उनजे हथ में शहज़ादी सकीना वेठी करबला जो अहवाल उन माई साहबा खे ॿुधाए सैयदा ज़ैनब वेठी आई फरमायूं माई साहबा ख़ुदा तुंहिंजो भलो करे असांजी न्याणी खे संभाली वञ राति जो अखि खुली अलाए केॾां हली वञे हा त मुंहिंजा प्यारा बुरके वारी सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत बुरको हटाए चेहरो मुबारक ना पर्दो हटाए फरमायूं ज़ैनब नथी सुञाणे मां तुंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा आहियां मां सैयदा सकीना खे संभालण जे लाइ आई आहियां मां सैयदा सकीना खे संभालियो वेठी आहियां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो